मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय यौमुन ला बैउन फ़ीहि वला ख़ुल्लतुन वला शफ़ाअह वल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमाए त ईमान वारो ख़र्च कयो उन रिज़्क़ खां जेको रिज़्क़ असां तव्हांखे अता फरमायो आहे। रिज़्क़ आम लफ़्ज़ आहे, जेको बि क़िस्म रिज़्क़ जो अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात अता फरमायो उन सभु रिज़्क़ मां अल्लाह जी राह में ख़र्च करणो घुरिजे। लेकिन अल्लाह तोखे बाग़ ॾिना आहिनि, बाग़नि मां मेवा अल्लाह जी राह में ख़र्च कर। या अल्लाह तोखे बनी ॾिनी आहे त बनी मां अनाज अल्लाह जी राह में ख़र्च कर। लेकिन अल्लाह तोखे पैसा ॾिना आहिनि त पैसनि मां अल्लाह जी राह में ख़र्च कर। एतिरे क़दुरु जो ख़ुदा ताला तोखे जिस्म में तवानाई ॾिनी आहे, सिहत ॾिनी आहे त उन जिस्म मां बि अल्लाह जी राह में ख़र्च कर, कंहिंजी मदद कर, कंहिंखे कमु अचु। इहे सभु अल्लाह जूं इनायतूं आहिनि ऐं ख़ुदा जी तरफ़ां असांखे मिलियल आहिनि ऐं हर जिन्स मां अल्लाह जी राह में ख़र्च कर। फरमाए त मिन क़ब्ल अन यअतिय यौमुन ला बैउन फ़ीहि वला ख़ुल्लतुन वला शफ़ाअह। उन खां अॻु में, कंहिंखां अॻु में, यानी उन ॾींहं खां अॻु में जंहिं ॾींहं में वापार बि न हलंदो, जंहिं ॾींहं जे अंदरि दोस्ती बि न हलंदी, जंहिं ॾींहं जे अंदरि सिफ़ारिश बि न हलंदी। वल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून, ऐं काफ़िर माण्हू जेके आहिनि उहे वॾा ज़ालिम आहिनि। वॾो ज़ुल्म त उहो थो करे जो अल्लाह जो हक़ खाए थो करे, यानी ख़ुदा सां ॿिए खे शरीक करे, इहो वॾो ज़ुल्म थो करे। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक जे आख़िरी हिसे में फरमाए त वल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून, त मालूम थियो त इहो ज़ालिमनि जे वास्ते आहे, काफ़िरनि जे वास्ते आहे जो क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि खे का दोस्ती बि कमु न ईंदी, उन्हनि खे शफ़ाअत बि कमु न ईंदी। पर मोमिननि जे वास्ते दोस्ती बि कमु ईंदी, मोमिननि जे वास्ते शफ़ाअत बि कमु ईंदी। अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमाए त अल अखिल्लाहु यौमइज़िन, क़यामत जे ॾिहाड़े जेके दोस्त हूंदा उहे क़यामत जे ॾिहाड़े उहे बाज़ जा दुश्मन थी वेंदा, यानी दोस्तियूं दुश्मननि में बदिलिजी वेंदियूं। पर इल्लल मुत्तक़ीन, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए जेके मुत्तक़ी नेकोकार सालिह बाना आहिनि उन्हनि जी दोस्ती ख़तमु न थींदी, उनजो तालुक़ टुटंदो न ऐं उनजो तालुक़ क़यामत जे ॾिहाड़े बि कमु ईंदो। यानी ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात ईमान वारनि खे मुखातिब थी फरमायो त रिज़्क़ हिलाल मां जेको रब करीम तव्हांखे अता फरमायो आहे उन मां कंहिंजी दस्तगीरी कयो, कंहिंजी मदद कयो ऐं कंहिंखे कमु अचो। अॻिते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे आयत मुबारक खे आंदो आहे जेका क़ुरान पाक जी वॾी में वॾी आयत सबूती आहे, जंहिंजो नालो आहे आयतुल कुर्सी। हिन में कुर्सी जो ज़िक्र बि आहे, जेके सैयदुल आयात बि चयो वियो आहे। हिननि जूं वॾियूं बरकतूं आहिनि, वॾियूं रहमतूं आहिनि। जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जो सहाबी सगुरो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला फरमाए थो पियो त हीअ आयत मुबारक अहिड़ी आहे जो अल्लाह जे महबूब फरमायो त जेको हिन खे पढ़ी करे ऐं राति जे टाइम में सुम्हे थो, पंहिंजे माल जे मथां, पंहिंजी जान जे मथां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो हिफ़ाज़त जे अंदरि दाख़िल थी थो वञे। सुबुह ताईं उन में उहे हिफ़ाज़त में आहे, एतिरे क़दुरु जो उनजी हिफ़ाज़त ऐं उनजो फ़ाइदो अल्लाह ताला पाड़े वारनि खे बि अता फरमाए थो। लेकिन आयतुल कुर्सी पढ़ी पूरे शहर ऐं ॻोठ ते दम करे त उहो सॼो शहर ॻोठ अल्लाह जी हिफ़ाज़त में थी वञे। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, फरमाए थो पियो त जेको सुबुह जे टाइम में आयतुल कुर्सी पढ़े ईअं न त शाम ताईं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जी हिफ़ाज़त में आहे। जीअं शाम जो पढ़े त सुबुह ताईं अल्लाह ताला जी हिफ़ाज़त में आहे। पाण फरमाए था त जेको हर फ़र्ज़ खां आयतुल कुर्सी पोइ पढ़े थो पियो उनखे जन्नत खां सवाइ मौत जे केरु रोके नथो सघे। मौत खां पोइ उनजे लाइ जन्नत ई जन्नत आहे। यानी हिन आयत करीमा जे अंदरि अल्लाह जी तौहीद आहे, अल्लाह जी शान आहे। ख़ुदा पंहिंजो तारीफ़ पाण इरशाद फरमाए त अल्लाह ला इलाहा इल्ला हू, अल्लाह खां सवाइ ॿियो को इलाह न आहे। अल हय्यु वल क़य्यूम, उहो ज़िंदह बि आहे, क़य्यूम यानी क़ाइमु रखंदड़ बि आहे। क़य्यूम जी माना छा आहे, ॾिसो न सॼी काइनात खे क़ाइमु केरु रखे वेठो आहे, उहो संभालण वारो आहे जो हुनखे संभाले वेठो आहे। हीअ आसमान कीअं बीठो आहे बग़ैर थंभे चूने जे, उनमें सितारा, उनमें सिज, उनमें चंड, ऐं हीअ निज़ाम कुदरत जो जेको हले थो पियो जामिद हुजे या मुतारिक हुजे,
सभु इहो अलाह ताला जे क़यूमियत जे अंदरि दाख़िल आहे जो अलाह हर शइ खे क़ाइमु रखंदो आहे। जानवरनि खे 4 पावा हूंदा आहिनि, खट खे बि 4 पावा हूंदा आहिनि, जानवर हूंदा 4 पेरनि खे, पर 2 पेरनि ते अलाह ताला इंसान खे कीअं थो हलाए। हिन में अलाह जी क़यूमियत आहे, या अलाह जी क़यूमियत आहे जो हेॾो 2.5 मण जो 3 मणनि जो मर्दु आहे जेको 2 पेरनि ते हले थो पियो, हुनखे महसूस ई नथो थिए, तकलीफ़ हिनखे ईअं उभो खड़ो कंहिं बीहारियो आहे, ईअं तो काठी खे त उभो बीहारे ॾेखार हेॾी कोन्हे, पर कंहिं बीहारियो आहे। अलाह जी क़यूमियत आहे जेका इंसान खे हलाए थी पई, अलाह हुनखे क़ाइमु फरमायो आहे। यानी अलाह जी कुदरत जेका सो हर शइ जे अंदरि मौजूदु आहे। फरमाए त ला तअख़ुज़ु सिनतु वला नौम, ऐं न वठे थी उनखे निंड न उनखे ढकर, यानी इहे बेअख़्तियारी अमल आहे ऐं ॿियो ऐब बि आहे। अलाह ऐब खां पाक आहे, पर जे अलाह निंड करे त पोइ क़यूम त नथो थी सघे न। जेको ॿिए खे संभाले वेठो आहे पाण खे संभाले न सघे त हुनजे शान जे लाइक़ु न आहे। पर त ला तअख़ुज़ु सिनतु वला, सिनत माना ढकरजणु, बेअख़्तियारी में जेको अमल पैदा थींदो आहे। नौम मां मुराद निंड, यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ढकरजण खां, ऊंघ खां ऐं निंड खां अलाह पाक आहे। इहो इंसान जी सिफ़त आहे, जानवरनि जी सिफ़त आहे, अलाह ताला उन्हनि में इहे शयूं पैदा फरमायूं आहिनि। पर जेको सॼी ख़ुदाई काइनात खे संभाले थो पियो उहो इन शइ खां पाक आहे। छोजो निंड करण खां पोइ त माण्हू जे घर में चोर घिरंदा आहिनि, हवा छो चोरी थिए त निंड वठी वई, हवा महक आहे अचो, हवा निंड वठी वई जवान खे, या निंड खां पोइ त उहो पंहिंजो घर नथो संभाले सघे, न पंहिंजी शइ थो संभाले सघे, पर हिन सॼी काइनात खे जेको संभाले थो उहो निंड खां बि पाक आहे, त ढकरजण खां बि पाक आहे। फरमाए लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द, जेको बि आसमाननि में आहे, जेको बि ज़मीननि में आहे, सभु उनजो आहे। मतिलबु छा, असां सभु ममलूक आहियूं, मालिक मालिक हिकिड़ो आहे। आसमान बि ऐं आसमाननि में जो कुझु आहे, ज़मीन बि ऐं ज़मीनुनि में जो कुझु आहे, सभु उनजो आहे। उनजो छा आहे, ममलूक आहे। हाणे जॾहिं ममलूक आहे, उहो मालिक हू आहे, त हाणे ममलूक जी इबादत करणु जाइज़ कीअं थींदी? जेको ममलूक शइ जंहिंखे ख़ुदा पैदा कयो आहे त हुनजी इबादत त करणी न आहे न, इबादत त उनखे उनजी करणी आहे जेको सभिनी जो मालिक आहे। हाणे तुंहिंजी जेका ख़ुदा जी शइ ठहियलु आहे, तूं बि ख़ुदा जो ठहियलु आहीं, हाणे तूं ठहियलु थी करे ॿी शइ ठहियल जी इबादत कीअं थो करे? उहा त ठहियलु शइ आहे न, उहा मालिक ठाही आहे। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त जो कुझु आसमाननि में आहे, जो कुझु ज़मीनुनि में आहे, सभु उनजो आहे, सभु उनजी मिल्कियत आहे, हू मालिक आहे, हीउ सभु ममलूक आहे। जेकॾहिं ममलूक जी इबादत न कजे, इबादत कजे त मालिक जी इबादत कजे, जेको मालिक बि आहे त ख़ालिक बि आहे। मंज़िल लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि, केरु आहे उहो साहिबु जेको शफ़ाअत कंदो वटो न जे मगर जंहिंखे अलाह जो इज़्न हुजे। यानी इज़्न खां सवाइ अलाह जी बारगाह में कुझु नज़र न ईंदो। जो वॾे साहिबनि जा दस्तूर इहे हूंदा आहिनि, जॾहिं उनजे अॻियां माण्हू ईंदा आहिनि, कंहिंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾींदा आहिनि, तॾहिं उहे ॻाल्हाईंदा आहिनि। न त ॻाल्हाइण जो हुकुम, तो छो ॻाल्हायो, मां हिन खे चयो आहे। इहो उस्तादनि जो उसूल हूंदो आहे, प्रोफेसरनि जो उसूल हूंदो आहे, इहो दुनिया जे ऑफिसरनि जो उसूल बि हूंदो आहे। त ख़ुदा जी दरबार त सभ खां आला आहे न, उते बि कंहिंखे पुछण जी कुवत न हुजे जो ॻाल्हाए सघे। उन जॻह ते बि जंहिंखे अलाह जो इज़्न हुजे, जंहिंखे अलाह जी मोकल हुजे तो ॻाल्हाए सघे थो। एतिरे क़दुरु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक में ईअं अचे थो, पाण फरमाए त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मां बि अलाह जे अॻियां न ॻाल्हाईंदुसि। छो मां ॻाल्हायां? मां वञी पंहिंजे रब खे सजदो कंदोमांसि। उते सुभान रबियल आला, सुभान रबियल आला, सुभान रबियल आला। अलाए केतिरो ज़मानो गुज़री वेंदो, अलाए कहिड़ो थोरो वक़्तु गुज़री, उन वक़्तु वक़्त जी तक़ाज़ा त हूंदी कोन्हे। पोइ तव्हांजो मुंहिंजो रब पाण कलाम फरमाईंदो त इरफ़ा रअसक या हबीबी, पोइ मुंहिंजा महबूब हाणे पंहिंजो सिर मुबारक मथे खण। तरीक़ो बि अचे न सही, जेको अलाह जो महबूब पाण बयानु फरमाए थो। यानी ख़ुदा जी बारगाह जे अंदरि पुछण ॻाल्हाइण जी कंहिंखे ज़रूरत, केॾी बि ताक़त हुजे, ख़ुदा जे अॻियां केरु थो ॻाल्हाए सघे? तंहिं करे उहो रब करीम इरशाद फरमायो त केरु आहे उहो जेको उन वटि शफ़ाअत कंदो, पर मगर उहो जंहिंखे इज़्न हूंदो, बेइज़्नी। ऐं आयत मुबारक में आहे न ॿी में, दाइयन इलल्लाह बेइज़्नी, इहो शान मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेइज़्नी जे मक़ाम ते जेका शख़्सियत क़ाइमु आहे न, उहो तुंहिंजो मुंहिंजो आका मदीने वारो साईं आहे। यानी जंहिंखे इज़्न हूंदो उहो ई पुछंदो। हाणे भई ईअं न आहे जो हुते भला मूंखे मोकल ॾे त मां शफ़ाअत कयां, इहा त मज़ाक़ आहे, हिन जी मां शफ़ाअत कयां भला, इहा बि मज़ाक़ आहे, इहो न आहे। इज़्न यानी अलाह जी तरफ़ हुनखे मोकल हूंदी त तोखे शफ़ाअत जो हक़ मिलियल आहे। हिन जो शफ़ाअत रुॻो हिकु मदीने वारो साईं न, शफ़ाअत कुबरा सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आहे। उहे जॾहिं शफ़ाअत फरमाईंदा त पोइ क़ुर पाक बि शफ़ाअत कंदो।
रमज़ान शरीफ़ बि शफ़ाअत कंदो, एतिरे कजो फ़रिश्ता बि शफ़ाअत कंदा, मलाइका बि सिफ़ारिश कंदा। जेकॾहिं इंसान जा ही उज़व उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए सघनि था त वरी उनजी नेकी जी गवाही बि त ॾेई सघनि था। इहा बि हिकिड़े क़िस्म जी शफ़ाअत आहे। जो क़ुर पाक में अलाह त तव्हांजे ज़बान खे असां मोरूं हणंदासीं, तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा, तव्हांजा पेर गवाही ॾींदा, त रुॻो बुरानि जे लाइ थोरी आहे, पर नेकियुनि जे लाइ बि थी थिए। पर क़ुर पाक जे अंदरि आयत मुबारक आहे न, जंहिंमें अलाह ताला जी ज़ात बाबरकात ज़मीन जे लाइ फरमाए थो पियो त ज़मीन बि गवाही ॾींदी, ज़मीन बि गवाही ॾींदी त हिन शख़्स हिन जाइ ते मुंहिंजे मथां बरकातो नफ़िल पढ़ियो। इहा बि हिकिड़ी क़िस्म जी शफ़ाअत आहे त अलाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे जेको आला मक़ाम अता फरमायो आहे, हुन में शफ़ाअत बि आहे। जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ख़ुर सां पंहिंजी उम्मत जे अॻियां बयानु फरमायूं त ऊची तो शफ़ा, पाण खे अलाह मूंखे शफ़ाअत अता फरमाई आहे, माना महबूब खे इज़न मिली चुको आहे। तंहिं करे त अलाह जे महबूब फरमायो न, इहा मशहूरु हदीस पाक आहे त ॿियनि नबियुनि मां कंहिं नबी खे एतिरो इज़न न मिलियो जेतिरो मूंखे मिलियो आहे। ऐं पंहिंजी ख़ुशूसियत खे बयानु फरमाइनि था, अंबिया जे विच में जेका महबूब खे ख़ुशूसियत मिल आहे, उन ख़ुशूसियत मां इहो फरमाइनि था पिया त अलाह मूंखे इज़न शफ़ाअत अता फरमायो आहे। अलाह ताला पंहिंजे महबूब खे हिन शान जे मथां फ़ाइज़ फरमायो आहे। इंशा अलाह ताला ऐं करीम रब आहे पंहिंजे कर्म सां, पंहिंजे सुहिणे महबूब जे सबब सां, उनजे वास्ते सां सभिनी जा बेड़ा पार फरमाईंदो। दुआ त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। मौलाना